अफ़सोसनाक ख़बर न्यूं टंडे अलाहियार में मार्बल जे कम दौरान करंट लॻण सबबि पोरे फोत थी वियो आहे। करंट लॻण जे करे 27 वरनि जो आफ़ताब कोरी फोत थी वियो आहे। लाश सिविल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाईअ खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। आख़िर आगाह कंदा हलूं टंडो अलाहियार में मार्बल जे कम दौरान करंट लॻण सबबि नौजवान पोरे फोत थी वियो आहे। करंट लॻण सबबि 27 वरनि जो आफ़ताब कोरी फोत थी वियो आहे, जॾहिं त लाश सिविल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। आख़िर अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया टंडे अलाहियार में मार्बल जे कम दौरान करंट लॻण सबबि पोरे फोत थी वियो आहे। करंट लॻण सबबि 27 वरनि जो आफ़ताब कोरी फोत थी वियो आहे। लाश सिविल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाईअ खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया टंडे अलाहियार में मार्बल जे कम दौरान करंट लॻण सबबि पोरे फोत थी वियो आहे। करंट लॻण सबबि 27 वरनि जो आफ़ताब कोरी फोत थी वियो आहे। लाश सिविल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे।